सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी की सदारत हेठ कमिश्नर ऑफिस सखर में अमन अमान बाबत अहम इजलास थियो। इजलास में वफाकी ऐं सूबाई घरू वज़ीरनि समेत सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं लाॻापियल खातनि जे अमलदारनि शिरकत कई ऐं खेसि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त कचे जे इलाइक़नि में धाड़ेलनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन जा घुर्बल नतीजा न मिलिया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स पारां अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम करण जी हर मुमकिन कोशिश कई वई आहे। धाड़ेलनि जी सप्लाई लाइन बंदि थियणु घुरिजे। घोटकी ऐं करमपुर विच में पुल जी तामीर जे मनसूबे खे मुकम्मल करणु ज़रूरी आहे। ब्रीफिंग में सदर खे ॿुधायो वियो त ऑपरेशन खां अॻु मुकम्मल अमन क़ाइमु करे सूरत हाल खे बहितर बणाए सघिजे थो। पुरअमन अमान जी मुकम्मल बहाली लाइ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि ऐं हलंदड़ खूनी तकरारनि जो ख़ात्मो ज़रूरी आहे। इन लाइ सरदार ऐं वॾेरा अॻिते अचनि। जॾहिं त पंजाब जे कचे वारे इलाइक़नि समेत कश्मोर, कंदकोट, शिकारपुर, सखर ऐं घोटकी ज़िलनि खे बि बंदि रखिणो पवंदो। ब्रीफिंग वठण बाद सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी अमन अमान की बहाली लाइ किरदार अदा कंदड़नि खे हिदायतूं ॾींदे चयो त अमन अमान की ख़राबी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। कचो हुजे या शहरी इलाइक़ा, अमन की फिज़ा खे हर हाल में बहाल करण लाइ पुलिस ऐं इदारा कम कनि। सखर बैरात ज़राअत लाइ इंतहाई अहम मनसूबो आहे। इन में कोताही बर्दाश्त न कई वेंदी। इजलास ख़त्म थियण बाद सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी, सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर सखर एयरपोर्ट खां कराची रवानो थी विया। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची